दादू खां रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण। शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जे पगदार पुट जूनियर ज़ुल्फ़कार भुट्टो दादू शहर जे सूरजाबाद मोहल्ले में फ़कीर मोहम्मद हसन उतेरो जी रिहाइश गाह ते पहुची संदसि अमरसा वालदा जी वफ़ात ते ताज़ियत कई। जंहिं बाद मौजूद कारकुन सां ॻाल्हाईंदे चयो त असांखे अमीरनि जी सियासत न घुरिजे, असांखे फ़कीरनि जी सियासत घुरिजे। शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जो नज़रियो अॻिते वधाइण लाइ असां हिकु नई सोच ऐं नज़रिए सां अची रहिया आहियूं। असां अवाम जी ताक़त सां इक़्तिदार में ईंदासीं ऐं ज़ालिमनि खां इक़्तिदार खसे अवाम खे ॾींदासीं। असां पार्टी जो आगाज़ नौजवान सां कंदासीं। मुर्तज़ा शहीद ऐं हैदर आहे, रिवायती सियासत न खपे। बिल्कुलु असां इस्लामाबाद तरफ़ सॾूं पिया असां कंहिं सां ठाह करे न, पर अवाम जी ताक़त ऐं पंहिंजे नज़रिए तहत हुननि ज़ालिमनि खां इक़्तिदार खसे अवाम खे ॾींदासीं। दादू समेत सॼी सिंध में न गैस बिजली न वरी पाणी जेको हाणे असां वठी ॾींदासीं। हेठि सतह ते ताक़त मुंतक़िल थियण ते यकीन रखां थो, जंहिंखे करण लाइ मुकमल करण लाइ अमली जिदोजहद कबी। सिंध जी ज़मीन मदनी वसीलनि ते कॾहिं बि ख़ामोश न विहबो। सिंध जो अवाम दिलेर ऐं महिनत कश आहे। जॾहिं जूनियर ज़ुल्फ़कार भुट्टो दादू शहर में मुख़्तलिफ़ पार्टी कारकुन ऐं अॻवाननि सां मुलाक़ात कयो।